कोट खां गुलज़ार मंचाणी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में 1.5 महीनो अॻु में कंभो पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल भाउरनि शहबाज़ बिरोही, अब्दुर्रहमान बिरोही जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे एस सेक्शन पुलिस पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मक़ामी होटल ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। सॾाइल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मक़तूल नौजवान जे वारसनि मां नौजवाननि जे वालिद अब्दुर्रहीम मेंगल, संदन अमड़, शहर जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, शहरी इताद जे सदर कामरेड वहाब पंधराणी, जमात इस्लामी जे डॉक्टर इम्तियाज़ अमन शेख, पीटीआई अॻुवाण मैडम नाहिद खुहावड़, औरतुनि जे हक़नि लाइ कम कंदड़ समाजी अॻुवाण शानुल खोसो, क़ौम परस्त अॻुवाण अल्ताफ़ सुमरो, एसयूपी अॻुवाण हमल खुश्क, समाजी अॻुवाण मोहम्मद अयूब खोसो जे जेयूआई अॻुवाण मौलाना अब्दुल हमीद मुगेरी, नवाज़ लीग अॻुवाण विशाल पलियाणी ऐं सोशल वर्कर अली मोहम्मद खोसो, हाफ़िज़ अब्दुल रज़ाक मक्सी, मोहम्मद इब्राहिम दायो, जेयूआई अॻुवाण मौलाना मोहम्मद जान आबिद, हाफ़िज़ अब्दुल रज़ाक मक्सी समेत ॿियनि शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त 40 ॾींहं अॻु में शहदाद कोट जे एस सेक्शन थाणे जे खद कंभो पाड़े में हथियारबंदनि सरेआम गोलियूं हणी ॿिनि गभरू नौजवान भाइरनि खे बेदर्दी सां क़त्ल करे दिलेरी सां फ़रार थी विया हुआ, जिन जवाबदारनि मथां एफआईआर बि दाख़िल आहे, पर पुलिस खेसि रिश्वत वठी उन्हनि खे आज़ाद छॾे ॾिनो आहे।